जी बिल्कुल, कोयटा में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे ग़रीब माण्हुनि लाइ जेको अफ़्तारी जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे। हिन वक़्तु हिकु यूनिवर्सिटी में मौजूदु आहियां, जिते यूनिवर्सिटी पारां जेको आहे मुख़्तलिफ़ ग़रीब माण्हुनि जे लाइ जेको आहे मज़दूरनि जे लाइ अफ़्तारी जो बंदोबस्तु कयो आहे, जंहिंमें उन्हनि खे बिरयानी ऐं पाणी जूं बोतलूं जेको आहे फ़राहम कयूं वञनि पियूं। हिन वक़्तु बि असां सां इंतिज़ामिया जा हिकु उहिदेदार मौजूदु आहिनि। अचो त असीं उन्हनि खां पुछूं था उन्हनि छा इंतज़ामात कया आहिनि ऐं कॾहिं खां इहे इंतज़ामात कंदा अचनि पिया। जी सर, आप क्या कहेंगे, ये इंतज़ामात आप कब से करते आ रहे हो और कितने बंदों के लिए ये रोज़ाना का इंतज़ामात होते हैं? अस्सलाम वालेकुम। ये जी हम 17 साल से कर रहे हैं, 17 साल से खिदमत कर रहे हैं जी गरीब आवाम की। तो लिहाजा हम दस्तरखान सजाते हैं, तो ये हमारे प्रेसिडेंट की तरफ से है। दरअसल ये अलहम्द यूनिवर्सिटी की तरफ से हम दिए जाते हैं और हमारी अलग अलग ब्रांचें हैं। ब्रांचों में हम जो रमज़ान में तकसीम करते हैं, जिसमें खाने में जी बिरयानी है, ज़रदा है, कश्मीरी पुलाव है और चने वाले चावल हैं, खजूर है, जलेबी है, पानी है। ये हम सब इनको जो गरीबों को तकसीम करते हैं। कितने अफराद के लिए आप? ये सर 700 से 800 लोगों के लिए तकसीम करते हैं हम लोग एक ब्रांच में। जी हाँ सर जी। जी बिल्कुल, तव्हां इन्हनि जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त असीं जेको आहे रोज़ानो 700 खां 800 माण्हू जेके ग़रीब मज़दूर जेके हिते कोयटा में तरसियल आहिनि, जिन वटि खाइण पीअण जो कोई बंदोबस्तु न आहे, उन्हनि खे असीं हिते अफ़्तारी फ़राहम करण लाइ रोज़ानो बंदोबस्तु कंदा आहियूं ऐं इहो सिलसिलो गुज़िरियल 17 सालनि खां जारी आहे, जेको असीं अॻिते बि इंशाअल्लाह अज़ीज़ जारी रखंदासीं। जी।